लौला अन हदानल्लाह वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल नास वल जान व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहलि बैतिल मुतत्तहिरीन। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। व नुनज़्ज़िलु मिनल क़ुरआनि मा हुवा शिफ़ाउन व रहमतुल लिल मुमिनीन। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। वमा अर्सलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। सलात शरीफ बुलंद आवाज़ से पढ़ो। वडे आवाज़ से सलात शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। कदम कदम पे रहमतें और नजर नजर पे बरकतें। जेके थकल ने सुभान अल्लाह ॾाढा चयो। हाजी काॾे वियो?
ये थकल गुरु कोया हाणे जेके चुस्त जमात वेठी आहे जिनजी मोहब्बत आहे त क़ुरान पढ़जे कुछ मिनट असां ॿुधूं त पोइ उहे सुभान अल्लाह चवनि तव्हांजो ॾोह न आहे तव्हांजो हथ शरीफ़ जो ठरी पर क़ुरान मोमिन खे गरम कंदो आहे मोमिन जो ईमान गरम थींदो आहे क़ुरान जे ॿुधण सां तंहिंजे करे वॾा सुभान अल्लाह चवंदो नंढा त वीचारा हूअं बि चवंदा असांजो शरह सदर सीनो तॾहिं खुलंदो जॾहिं वॾड़नि में जोश जज़्बो हूंदो छो त ॻाल्हि तव्हांखे सम्झ में ईंदी त असांजो दिलि खुलंदो ऐं सीने मां आवाज़ ईंदो अल्लाह जे तरफ़ां क़ुरान पढ़ण में क़ुरान जे ॿुधाइण में सुकून ईंदो जॾहिं तव्हां ॻाल्हि सम्झंदव न सम्झंदव त पोइ त इन जे करे तव्हां सुजाग रहो जागो था जागो जेके जागनि था उहे सुभान अल्लाह चवनि कदम कदम पे रहमतें और नजर नजर पे बरकतें जहाँ जहाँ से वो शफीए आसियां गुजर गया नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आशिक चवे तो असांजे सुने नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा कदम मुबारक रहमत ही रहमत छा हिन बा रहमत ही रहमत ऐं पाक पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जा नज़र मुबारक बरकत ही बरकत ऐं जिते पाक पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जा कदम मुबारक अचनि था पवनि था उन शहर जो कल अल्लाह कसम तो खणे ला उक़सिमु बिहाज़ल बलद सोना तुंहिंजे शहर मक्के जो मां रब खे कसम आहे अल्लाह से ता शहर मक्के जो कसम जो खणो था छाजे करे कसम त उन शइ जी खणबी आहे जेका प्यारी शइ हुजे महबूब हुजे वणंदड़ हुजे अल्लाह बैतुल्लाह तुंहिंजो घर आहे इन जे करे शहर मक्के सां तव्हांजी मोहब्बत अल्लाह फरमायो न अच्छा अल्लाह से आबे ज़मज़मा सफ़ा मरवा जूं पहाड़ियूं आहिनि मुक़द्दस मक़ामात आहिनि इन जे करे कसम खणो था रब फरमायो न अल्लाह सही बाक़ी त मुल्क मक्के जो पहाड़ी पहाड़ी आहे कसम छाजे लाइ खयो अल्लाह से फरमान त हिल्लुम बिहाज़ल बलद हेॾे त नज़र कर बीबी आमना जे घर लाल मोहम्मद मुस्तफ़ा जहिड़ो घोट ॼायो आहे ऐं उन जे कदमनि जे सदके मां अल्लाह शहर मक्का सां मुहब्बत करे कसम खणी छॾियमि ला उक़सिम बिहाज़ल बलद मूंखे शहर मक्के जो कसम हाणे हिते थोरो सम्झ जो मसइलो आहे हाणे इन ॻाल्हि खे सम्झो तव्हांखे वधीक सुकून मिलंदो कीअं यानी जंहिं नबीअ जे कदमनि जे सदके अल्लाह जंहिं शहर सां मुहब्बत थो करे महबूब जे कदम मुबारकनि जे करे त उन ज़ाते मुहम्मद सां रब जो केॾो इश्क हूंदो चो सुभान अल्लाह वॾे वॾे आवाज़ सां बैयत मथे करे चो सुभान अल्लाह अञा बुलंद आवाज़ सां चो सुभान अल्लाह जंहिं महबूब जे कदमनि जे सदके अल्लाह जंहिं शहर सां मुहब्बत थो करे उन ज़ाते मुहम्मद सां अल्लाह जो छा प्यार हूंदो इहा ॻाल्हि तुंहिंजे ज़हन में मापे अथी चओ न हिते त मिसाल ई ॿी आहे हद जे करे नज़र पवनि सोणे अबू बकर ते त सिद्दीक़ अकबर बणिजी तव्हां सिद्दीक़ ॾिठा हूंदा सचार पर सिद्दीक़ अकबर न ॾिठा हूंदा वॾो सचवार उहो सिद्दीक़ अकबर हज़रत अबू बकर बस अब तो फारूक ॾिठा हूंदा ॿुधा हूंदा फारूक आज़म सोणे उमर जहिड़ो तो न ॾिठो नबी जे नज़रनि जे करे अल्लाह से सोणे फारूक उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु खे फारूक आज़म बणाए तो ओस्मान ॿुधा हूंदा ॾिठा हूंदा पर ज़ुन्नूरैन जहिड़ो ओस्मान तो न ॾिठो महबूब जे नज़रनि जे सदके तो अली नाले ॿुधा हूंदा ॾिठा हूंदई पर हैदर करार जहिड़ा अली कोन ॾिठा हूंदई सब मोहम्मद मुस्तफ़ा जे नज़रनि जे सदके वो इन ॻाल्हि खे शाइर यादि थो कराए कदम कदम पे रहमतें और नजर नजर पे बरकतें
जहां जहां से वो शफीए आसियां गुजर गया। अड़ो महबूब जिता गुज़र करे वियो उन तारीकी अंधेरन के भी रोशनाई में तब्दील करे वियो। उते नूरे हिदायत जूं लाटूं हुयूं। जिते पाक पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जा रहमत वारा कदम बरकत वारा नजर न आया न पया, उते अंधेरो ही अंधेरो आ, शिरक कुफर जी बदबू आ। जहां नजर नहीं पड़ी वही है रात आज तक। जहां नजर नहीं पड़ी वही है रात आज तक। जहां जहां नजर पड़ी वही वही सहर हुई। दादा चो सुभान अल्लाह। महबूबी रब्बी किबरिया सरताज जुमला अंबिया वो हजरत मोहम्मद मुस्तफ़ा बलगल उला बेकमालिही। को चवे मुझे नबी जा कदम मुबारक रहमत, कोई चवे मुझे प्रिय जा हथड़ा मुबारक रहमत, कोई चवे मुझे दिलबर नबी जा वार मुबारक रहमत, कोई चवे मुझे दिलबर नबी जो लाभ मुबारक रहमत। खुदा जो कसमा मां तो चवा पैरन मुबारकन का वठी सर मुबारक ताई मुझो दिलबर रहमत ही रहमत आजो सुभान अल्लाह। रहमत सरापा जात है और मजमउल हसनात है। कितनी प्यारी नात है हसनत जमीओ खिसाल ही चो सुभान अल्लाह। लाज़िम है हम पे बेगुमा जब तक रहे इस तन में जान। लाज़िम है हम पे बेगुमा जब तक रहे इस तन में जान। वो हर दम रहे विरदे जुबान सल्लु अलैहि वालिही। सलात शरीफ एक मरतबा भी ये बुलंद आवाज से पढ़ो। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्हम्दुलिल्लाह अजवारो ही प्रोग्राम भलारी रात बाबरकात में गोठ बाग पई जे अंदर हिन जामिया मस्जिद में अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो कुरान पढ़ियो वञे थो। यकीनन हिन कुरान मजीद जी रहमत जा वसकारा हिन पूरे गोठ जे मथां थी रहा है। जेसी ताईं कुरान जो आवाज़ गूंजे थो रब जी रहमत थी वसे। अज इं समझो तहांजे गोठ मां शैतान तड़ाइजी वियो। जीअं न तो कंहिंखे लठो हणे तलवार हणे, शैतान जे लाइ कुरान तलवार आहे। अड़ो जो कुरान जो धक लगंदुसि तो हिली वेंदो, चेल टुटी पवंदुसि। कुरान में जेतिरे क़दर पावर ऐं ताक़त आहे तो हिन कुरान जे मौजज़े खे ॾिठो ई न आहे। ऐं पाक पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जा 60,000 मौजज़ा हिन कुरान में। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मौजज़ातनि खे बयान कजे पूरी रात ख़त्म थी सघे थी। नबी साईं जा मौजज़ा ख़त्म नथा थी सघनि। ऐं जिब्राइल अमीन जेको मुझे पाक पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम वटि आयो, कंहिं नबी वटि 10 मरतबा आयो, कंहिं नबी वटि 4 मरतबा आयो, कंहिं नबी वटि कम अज़ कम 20-25 मरतबा आयो, कंहिं वटि 1 मरतबा आयो। सिर्फ़ नबियन मां मुझो मोहम्मद मुस्तफ़ा असांजो पाक पैगंबर पहिरियों नबी आहे जंहिं वटि हज़रत जिब्राइल हज़ारे मरतबा पंधड़ा कया।
असांजो हाजी अल्लाह जुड़ियो मोहतरम असांजो भाउ भी आहे। असां तो उनके वॾो भाउ सम्झंदो आहे। उनजी महिनत आहे। उनजो पुटु आदिल अदनान अल्लाह से उनजे उमिरि में बरकत आहे फरमाए। इनजी उलमा सां मोहब्बत आहे, क़ुरान सां मोहब्बत आहे। प्रोग्राम नंढड़ो हो, माशाअल्लाह प्रोग्राम वॾो थी हलियो। मुख़्तलिफ़ आलिम आया, बुज़ुर्ग आया, क़ुरान ॿुधायूं, तव्हां वेही क़ुरान ॿुधो, तव्हांखे शाबस आहे, तव्हांखे मुबारक आहे। असां वटि कोई बदिलो न आहे जेको तव्हांखे ॾेई सघूं, क़ुरान ॿुधाए सघूं था। तव्हांखे बदिलो मुंहिंजो अल्लाह ॾींदो। बदिले ॾियण वारो केरु आहे? असां तव्हां हिक ॿिए खे कुझु नथा ॾेई सघूं सवाइ सिक प्यार मुहबत जे। ॻाल्हि सम्झ में आई? हिकु मुस्लमान भाईचारी जे सदके, हिकु आलिम मौलवी बुज़ुर्ग हुजण जे नाते असां हिक ॿिए खे कुर्ब ऐं सिक ॾेई सघूं था, बाक़ी बदिलो नथा ॾेई सघूं। बदिलो ॾियण वारी ज़ात आहे त चओ मुंहिंजो रब जी ज़ात आहे। चओ सुभान अल्लाह। वॾे वॾे आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। ही क़ुरान अज़मतन वारो किताब आहे। ॻाल्हि आहे, ही क़ुरान अज़मतन वारो किताब आहे। अॼु असां क़ुरान खां पुछंदासीं, क़ुरान मजीद खां पुछंदासीं, ए सुहिणा असांखे तू ॿुधा। असां त ॻाल्हि ॿुधी आया हूं, असांजो सुहिणो नबी दिलबर नबी मके में ॼाओ, रबियुल अव्वल में आयो, साईं जी तारीफ़ जी वाह वाह थी वई, दाई हलीमा जी कमज़ोर ॾाची ताक़त वारी बणिजी वई। पर क़ुरान तू असांखे ॿुधा। असल असांजे महबूब प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी तारीफ़ जी शुरुआत किथां थी आहे? चओ सुभान अल्लाह। ॻाल्हायो वॾे आवाज़ सां, चओ सुभान अल्लाह। इहो पुछंदासीं त क़ुरान खां पुछंदासीं। रस्तो ॾसींदो त असांखे क़ुरान रस्तो ॾसींदो। असां सभु अंधा आहियूं। ॻाल्हायो, सभु अंधा हूं। क़ुरान खां सवा को अखियुनि वारो कोन्हे को। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तारीफ़ जो, अल्लाह साईं जे तारीफ़ जो, रब साईं जे सुञाण जो, नबी साईं जे सुञाण जो एड्रेस आहे त पूरो क़ुरान में आहे। बस जेको क़ुरान जो नाहे अल्लाह उन जो नाहे, जेको क़ुरान जो नाहे मुहम्मदी अरबी उन जो नाहे। छो त असां अल्लाह साईं खे न ॾिठो, नबी खे न ॾिठो, ॾिठो आहे त क़ुरान खे ॾिठो आहे नी। सवा अहिड़ो रस्तो त ॿुधायो क़ुरान खां सवा जेको रब सां मिलाए। आहे को रस्तो? जेको मदीने वारे यार सां मिलाए? आहे को रस्तो? जेको सहाबा अहले बैत सां मिलाए जन्नत वठी हले? कोई रस्तो न आहे। रस्तो ई क़ुरान थी गुज़रणो क़ुरान खां पवंदी। बस क़ुरान खां सवाइ वए खॾ में किरंदे, खूह में किरंदे, न पुॼी सघंदे रब वटि, न पुॼी सघंदे मदीने वारे यार वटि, न पुॼी सघंदे हज़रत अबू बकर उस्मान अली वटि, सवाइ क़ुरान जे। अॼु वाइदो को त क़ुरान जो क़दुरु कंदासीं। जेको क़ुरान जो क़दुरु कंदो, क़ुरान जे अज़मत ते पंहिंजो जेको आहे इक़रार करे क़ुरान साईं खे सीने सां लाहींदो, त उन जे लाइ इहो रस्तो आसान आहे। जेको पुछंदासीं क़ुरान खां, ॿुधा मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीफ़ जी शुरुआत किथां थी आहे? हाणे असां सभु गॾिजी करे बाग़ पईअ जा नंढा वॾा पोढ़ा जवान क़ुरान वटि आयासीं, वेठा हूं। हाणे क़ुरान जेको रस्तो ॾसे, अब कंदो पंधु? हाँ बाबा, न आहे इरादो पंधु करण जो। क़ुरान जो पंधु आहे, क़ुरान जो रस्तो आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॻोल्हा जे लाइ निकितासीं। क़ुरान मजीद अॻियां हे, असां सभु कढायूंसीं। क़ुरान ॾिसूं त असांखे किथे थो पहुचाए। हा, क़ुरान तोखे ज़मीन खां खणी अर्शनि जो सैर कराईंदो। अॼु कंदो अर्शनि जो सैर? कहिड़ा दोस्त तयार आहिनि हथ त मथे करण? मां ॾिसां की न थकल वेठा आहियो? हा, जेकॾहिं तव्हां सुभान अल्लाह बि न चवंदो, मोहब्बत सां बि न वेंदो, पोइ अर्शनि ते छॾे मां मोटी ईंदोमांव। मुंहिंजो कमु कोन अथव पोइ लटकिया पिया हुजो। क़ुरान ॾाकिण आहे मथे पहुचाइण ऐं लहाइण जे लाइ। तंहिंजे करे अॼु वाइदो को त इंशाअल्लाह क़ुरान जो क़दुरु ऐं क़ुरान सां मुहबत कंदासीं। बाक़ी क़ुरान जो पहिरियां क़दुरु अची वञे, हिन क़ुरान सां मुहबत थी वञे, चो उन खां बाद हर मंज़िल आसान आहे। चो सुभान अल्लाह। यार सभु मंज़िलूं हिकु पासे, जेको माशर वारो मंज़िल जो पंधु आहे ॾाढो ॾुखियो आहे मुस्लमानो। आख़िर त मरणो आहे के न?
मौत आहे कि न माण्हू मरंदो भला एडो वडो पंध कीअं करे सघंदो माशर जे मैदान में पांजे रब साईं वट मिले तेसी ताईं एडो वडो पंधो आहे एडा वडा कब्रूं मिटजी वया बंगला ऐं महलात उन जे मथां चइजी विया ख़बर ई नाहे ते कहिड़ो ॻोठ हुयो कहिड़ो शहर हुयो कंहिंजा क़बर हुआ हज़ारियां साल गुज़री विया केॾो वॾो पंधो आहे हिकिड़े जाइ ते मां वाइद ते वियुमि दोस्तनि चयो साईं इलाइक़ो ॾिसो था इन ते ब्लेड रूसिन जा हलाया विया टेक्चर हलाया विया क़बरूं ढहिया विया मथां कब्ज़ो कयो वियो वॾा बंगला ठाहिया विया इमारतूं ठाहिया विया साईं पोइ क़बरुनि ते जॾहिं ब्लेड रूसी टेक्चर हलिया पोइ हिकिड़ो जनाज़ो निकितो एॾो त सुहिणो हुयो एॾो त ताज़ो हुयो एॾो त उनजो बदन नरम हुयो ॼण त हींअर दफ़नायो वियो आहे ॻोठ वारा 500 घर हुआ असां उन्हनि खां पुछियोसीं सुञाणियो कंहिं बि न सुञातो अदा तव्हांजो को मैट हुजे ॾाॾंग मां हुजे मतां नानंग मां हुजे कंहिं बि न सुञातो वॾा वॾा माण्हू आया परे परे जा कंहिं न सुञातो एॾो अल्लाह वारो को हुयो पुराणे ज़माने जो जंहिंजो जनाज़ो ताज़ो निकितो केॾो वॾो पंधो आहे यार के न एॾो वॾो पंध एॾा ॻोठ वारा हुया उनजी सुञाण बि न पिया करे सघनि त हीउ कंहिंजो माण्हू आहे कहिड़े ज़ात जो आहे कहिड़े क़ौम जो आहे तंहिंजी माना त हिनखे केतिरा साल गुज़रिया हूंदा केतिरा पीढ़ियूं गुज़रिया हूंदा जो इहो हिते दफ़न हो जो को इलाइक़े वारो सुञाणे ई न पियो हूंदो त को इलाइक़े वारो हूंदो न माना इहो ॻोठ बाद में आयो हिते क़बरूं अॻु जा हुया अल्लाह एॾो वॾो पंध कीअं मंज़िल तय कंदे हिन क़ुरान खां सिवा अॼु वाइदो कयो त हिन क़ुरान जो क़दुरु कंदासीं भला कीअं कंदे तवजा कयो मुस्लमानो मुहम्मद अरबी जो साहबी आहे रज़ी अल्लाह ताला अन्हु अल्लाहु अकबर कबीरा जीअं तव्हांजे बापई जो ॻोठ आहे अहिड़े ॻोठ में शहर में नबी जो साहबी पेश इमाम आहे नमाज़ पढ़ाईंदो आहे ॻोठ वारा तव्हां खणी आया या रसूल अल्लाह तव्हांजो साहबी आहे असां वटि पेश इमाम आहे सोना उनजी शिकायत खणी आया हो बाबा छा ग़लती आहे साईं शरीफ़ अदब वारो आहे वॾे अखलाक वारो आहे भला जुर्म उनजो छा आहे सोना हर नमाज़ में रुगो कुल अल्लाह पढ़ंदो आहे कुल अल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद जो सुभान अल्लाह कुल अल्लाह पढ़ंदो आहे एॾो वॾो क़ुरान केरु पढ़ाईंदो साईं 30 पारा क़ुरान जा केरु सम्झाईंदो नबी पांजे साहबीअ खे घुरायो लब्बैक या रसूल अल्लाह ही ॻोठ वारा चवनि था हर नमाज़ में कुल अल्लाह पढ़ंदो आहे जी या रसूल अल्लाह छो मुंहिंजा साहबी रोई करे जो मुंहिंजा दिल पर नबी न जे करे मां छा कयां दिल त मजबूर आहे कुल अल्लाह सां मुंहिंजो प्यार आहे चो सुभान अल्लाह चो ॾाढा सुभान अल्लाह कुल अल्लाह सां प्यारा कुल अल्लाह सां इश्का तुंहिंजो मुंहिंजो प्यार दुनिया सां बनी बारे सां माल ढोर सां साहबा जो प्यार क़ुरान सां कहिड़ो क़ुरान कुल अल्लाह अहद इन कुल अल्लाह अहद जो पुछणो थी नारो हज़रत बिलाल खां पुछे ॾिसे टांडनि ते सुम्हारियो वियो तॾहिं बि चई कुल अल्लाह अहद बिलाल जे सीढ़ी ते पथर रखिया हुआ कुल अल्लाह अहद बिलाल के टे ॾींहं बुख उह में रखियो वियो अखियुनि मां पाणी हुयुसि तॾहिं बि जी कुल अल्लाह अहद बिलाल खे टांडल ते सुभारियो वियो जी कुल अल्लाह